कह रहा एट व्हाट टाइम आई कॉल्ड यू एंड यू आर इन स्लीप तमाम वटि हिकिड़े हथ में थरो हूंदो आहे त कोलिण हूंदी आहे शर्म आया थींदो आहे यार और वॾियूं ॻाल्हियूं था करियो न चऊं यार इहो मैटर ऑफ दी ऑनर या मैटर ऑफ दी रिस्पॉन्सिबिलिटी हुनजा मजबूरियूं हूंदियूं यार हिकिड़े पटे वारे जी औकात कोन्हे हिकिड़े कंहिं बेलदार जी कोन्हे हिते जी धीअ को ढरे था ॾिसां न भला हेजी सवें हिकिड़े पोखियल असांजी ॾुई मारिजी रही आहे त हुनखे ईअं ई त थियो आहे असां हमेशह सियासतदाननि खे असां लन खे छिकी ॾिनी आहे ऑफिसरनि बि असांखे ॾिनी आहे सभिनी जंहिंखां जेका पहुती आहे हुन रन इहा ई आहे छा चई बाक़ी जेको आहे पाणी भेण जा चुड पीअनि बि 20 खां मथे था असांजो पाणी अॼु हुननि जा पंप लॻा पिया आहिनि उहे बि 20 खां मथे लॻा पिया आहिनि उहे सभु पाणी हिते ई असीं छा पियो वाटो यार प्रिवेलिंग हेयर मिस्टर एसडीओ साहब नवाब यूसुफ चए थो पंप आहिनि रिकॉर्ड आहे नवाब यूसुफ चए थो रिकॉर्ड ते आहिनि पंप आहिनि डीसी साहब नदीम रहमान चए थो आहिनि मंसूर मेमन चए थो आहिनि हिकिड़ो ज़हीर मेमन चए थो कोन्हनि वी आर आई विटनेस ऑन द नूरवा हेयर मैटर ऑफ शेम तूं केरु थींदो तूं त बेलदार आहीं न मुलाज़िम आहीं तूं हींअर आयो आहीं तो असांजे वास्ते वारो माणिक जो पुट आहीं त पाणी कोन आयो यार अञा लन चढ़ी विया बचो छा ही सॼो वञी कुकराड़े पाणी तव्हांखे शर्म अचणु घुरिजे सभिनी ऐं वरी सभु था चवनि असांखे मुंहुं बंदि करियो अड़े मुंहुं बंदि करियो राति 11 बजे अॻु में मूं तव्हांखे कॉल कयो आहे सभिनी खे मंसूर खे कयो अथमि तव्हांखे कयो अथमि तव्हांजे एक्सियन खे कयो अथमि यूसुफ टालपुर खे अमीर अली शाह खे सरताज शाह खे सरफराज शाह खे आल आई कॉल्ड सभिनी साईं बसि देरी कोन्हे अभी करना खे रोकियो आहे बंदि त अहिड़ा घर कोन अथव नॉट ब्लीचिंग हेयर तव्हांजा लफ़्ज़नि त 4 डेसिमल हटियो आहे एट व्हाट टाइम यू कॉल्ड मी ही ऑन रिकॉर्ड यू कैन कॉल माई कॉल घटियो उहो आहे त हाणे अहिड़ा घर लॻा पिया हूंदा घटि पोइ अहिड़ा घटि पिया कुझु शर्म अचणु खपे तव्हां डिपार्टमेंट में जॾहिं आयो 20 वाटर खां मथे पैसा वठी था पाणी था उनखे पीआरियो अॼु बि हुननि जा लन ठिकिया पिया आहिनि हिन बाहि में पिया हलनि हींअर मां हलां थो तव्हां सां गॾु चढ़ूं था 1 to 5 ते हिते हलूं था तव्हां रेस्पॉन्सिबिल ऑफिसर आहियो जेकॾहिं तव्हां सुठा ऑफिसर आहियो थी कंडा ऐं हीउ गंद कंहिंजो आहे इहो असांजी रेस्पॉन्सिबिलिटी में आहे छा आऊं बि एडमिन आहियां मूंखे ख़बर आहे त कीअं कमु हलंदा आहे हीअ सभु हालतूं ऐं तव्हां पाण पैदा कनि क्रिएटेड बाय यू नॉट अस अभी असांजी मदद वठो कैलिब्रेशन वठो वी आर रेडी टू डू हींअर बि मशीनूं ते वॾनि माण्हुनि जे लन मां झलियो बीठा आहियो ऐं उन्हनि जा वाटर पिया बचनि हीअ घर भले पिया हलनि असां पंहिंजी पर्सनल कयूं तव्हांजी मिशन कान्हे असां वटि ज़ाती मिशनूं पंहिंजा ज़ाती ट्रैक्टरनि अचनि पिया रस्ता ठाहींदा अचनि पिया ऐं अर्ली मॉर्निंग खां उहे अचनि पियूं अञा त हिते पहुचियूं हुन में जी हदूं थी आहे यार बचियो छा असां तव्हां ॾिसो असीं छा कंदासीं ढलनि ऐं आबियानि लाइ अची वेंदासीं 20% छुटो फिलाणो हीअं थी वियो सिस्तानो हीअं थी वियो पहिरीं एसडीओ साहिब खे तयारियूं कनि इहो असांजो कोन पींदो इहो पाणी मिनरल पींदो छो त इहो शराबी हो टपड़ जेके नी रुश्वत जा आहिनि हीअ पींदासीं पाणी जेको हीअ मुंहिंजो तॾो न आहे मुंहिंजो अचे थी सघे बाक़ी हिते ई हालत लॻी पई वी आर प्रिवेलिंग दी वर्स्ट कंडीशन हेयर इट इज़ अ मैटर ऑफ हिदायत ॿाहिरां कहिड़ा हूंदा आहिनि अली पवर साहब सॼे नूरवा ते लोड़ियूं कोई इहो हीउ तव्हां न घारो ॿधायो त सॼो वरी थो लोड़े तव्हां ॾिसो अली मोहम्मद साहिब खे हिन करे परवाह न आहे अली मोहम्मद जो टुटो ई कोन्हे हीअ ॿधूं था पोइ ॾिसूं था जंहिंजो बाहि ॿरंदी उते जाइ जलंदी यार बरसाति असां वई आहे हिननि सुकायो असांखे पाणी कोन ॾिनो 28 ॾींहं 30 35 ॾींहं ते पाणी ॾींदा असीं नेचुरल किले मिटीअ खे कोन था ॿाहिरियूं ठीकु आहे बरसाति ऐं अचणी आहे पर हीअ हथरादू जेको आहे